असां वटि अक्सर ॾिठो वञे थो त काफ़ी माण्हू राति जो सहरी बि कंदा आहिनि ऐं चवंदा आहिनि त सुभाणे ॾिसंदासीं सिजु उभरे खैरनि जो, पोइ जे ॾींहुं थधो हुयो त रोज़ो रखी वठंदासीं या छॾे वठंदासीं। पाण करीम सलात इस्लाम फरमाया जेको माण्हू रोज़े जी नियत राति जो नथो करे उन माण्हू जो रोज़ो रोज़ो ई कोन्हे को। इन रमज़ान जे रोज़नि जे लाइ फजर जी अज़ान खां अॻु में राति जो हर सूरत में नियत करणु ज़रूरी आहे। अॻियों सवाल हाफ़िज़ शबीर अहमद जमाली साहब खां आहे। मिठी मां मुजीबुर रहमान सलफ़ी साहब सवाल कनि था रोज़े जी नियत जे हवाले सां त रोज़े लाइ नियत कंहिं वक़्तु कई वञे, कहिड़े वक़्तु रोज़े जे लाइ नियत करण जी खपे? अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन वस्सलातु वस्सलामु अला अशरफिल अंबिया वल मुरसलीन नबीना मुहम्मद व आलिहि व अस्हाबिहि अजमईन अम्मा बाद। शुरू में तव्हां जेका ॻाल्हि कई त असांजे सिंध में काफ़ी सारे शयुनि में माण्हू लाशूरी जे करे लाइल्मी जे करे ग़लति कमनि में रुधल मसरूफ़ आहिनि। और सुञातो हुन ॻाल्हि में इहा बि हिकिड़ी वॾी ग़लती आहे। असां वटि अक्सर ॾिठो वञे थो त काफ़ी माण्हू राति जो सहरी बि कंदा आहिनि ऐं चवंदा आहिनि त सुभाणे ॾिसंदासीं सिजु उभरे खैरनि जो, पोइ जे ॾींहुं थधो हुयो त रोज़ो रखी वठंदासीं या छॾे वठंदासीं। ऐं काफ़ी माण्हू चवंदा आहिनि ॾिसंदासीं फलाणे पासे मूंखे सफ़रु करिणो आहे, जेकॾहिं निकिरी वियुसि त ठीकु आहे, जे न निकितसि त आउं रोज़ो जी नियत करे वठंदुसि। यानी की माण्हू रोज़े जी नियत खे ॾींहं ॾांहुं मनसूब कंदा आहिनि। जॾहिं त नबी करीम सलात इस्लाम जन जो इन मामले में सरीह फरमान आहे। पाण करीम सलात इस्लाम फरमाया जेको माण्हू रोज़े जी नियत राति जो नथो करे उन माण्हू जो रोज़ो रोज़ो ई कोन्हे को। हदीस किताब सुनन नसाई में किताब सियाम में इमाम नसाई रहमतुल्लाह हिकिड़ो मुस्तक़िल बाब इन नाले सां क़ाइमु कयो आहे त अनियतो फि सियाम। उते हदीस आंदो पाण करीम सलात इस्लाम फरमाईंदा त ला सियाम लिमल्लम युजमे क़ब्ल अल फजर, त जेको माण्हू फजर जी अज़ान खां अॻु में यानी कि राति जो रोज़े जी नियत नथो करे इन माण्हू जो रोज़ो आई कोन्हे को। त यानी कि फ़र्ज़ रोज़ा जी रमज़ान जा रोज़ा अचनि पिया, इन रमज़ान जे रोज़नि जे लाइ फजर जी अज़ान खां अॻु में राति जो हर सूरत में नियत करणु ज़रूरी आहे। जेको माण्हू उन टाइम ते नियत नाहे करे सघियो त हाणे उनजी का बि नियत कान्हे, हाणे उन जो को बि रोज़ो कोन्हे। तिन हदीस मुबारका जी रोशनी में असांखे मालूम थिए थो जेका असांजे मुआशिरे में इहा ज़हानत वेठल आहे त सुबुह जो नियत कंदासीं, इहा शइ बिल्कुलु ग़लति आहे। जेकर माण्हू खे रोज़ो रखिणो आहे त राति जो नियत करे, जे राति जो नियत नथो करे त सुबुह जी नियत कारगर कान्हे का। अल्लाह पाक समझ जी तौफ़ीक़ अता फरमाए। अच्छा जेके इन हवाले सां कुझु अल्फाज़ मशहूर आहिनि बेसौम गदिन नवैतु मिन शहर रमज़ान, छा इहे अल्फाज़ पढ़णु ज़रूरी आहिनि कि हदीस मां सही साबित आहिनि या न? इहा शइ असांजे मुआशिरे जे ग़लतियुनि मंझां हिकिड़ी ग़लती बल्कि तमामु वॾो ग़लतान आहे। छो त ॾिसो दीन आहे छा? असांजो मुआशिरो इबादात ॾे इन मामलात ते वञण खां अॻु में पहिरियां त सोचो वञे त दीन आहे छा। दीन अलाह जी मर्ज़ी जो नालो आहे या ॿारनि जी मर्ज़ी जो नालो आहे? जॾहिं त अलाह ताला पाण ने शइ वज़ात कई त दीन अलाह जी मर्ज़ी जो नालो आहे, आसमाननि तां नाज़िल शुदा जेका शइ आहे उहा ई दीन आहे। सूरे आराफ़ जे पहिरें रुकू में अलाह ताला फरमाए तो इत्तबिऊ मा उनज़िल इलैकुम मिन रब्बिकुम, उन शइ जी तव्हां पैरवी कयो जेका अलाह ताला आसमाननि तां नाज़िल कई आहे क़ुरान ऐं हदीस जे अंदरि। त उन खां वठी करे कंहिंखे हिकु हरफ़ जी बि वाधारे जी इजाज़त कान्हे का। जी मुस्नद अहमद में सन अब्दुल्ला बिन उमर रज़ी अल्लाह ताला जन जी हदीसनि में हिकिड़ी हदीस आहे त उन्हनि जे साम्हूं हिकिड़े माण्हू निछ ॾिनी ऐं निछ ॾियण खां बाद में उन माण्हू जेको सो चयो अल्हम्दुलिल्लाह वस्सलाम अला रसूलिल्लाह। हाणे वरी में हीअ अल्फाज़ जेके तो पोयां गॾाइनि वस्सलाम अला रसूलिल्लाह, से त नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन कोन सेखारिया। त माना दीन में हिकु लफ़्ज़ या हिकु जुमिले जी बि इजात जो अलो कोन्हे को। ऐं इन फ़हम ते कि हद ताईं उम्मत जो हर फ़र्द इन शइ ते यकीन रखे थो। तव्हां कंहिं बि माण्हू खां पुछा कयो त हर अज़ान में असीं चारि करे चवंदा आहियूं अल्लाहु अकबर अल्लाहु अकबर अल्लाहु अकबर अल्लाहु अकबर। तव्हांखे आम माण्हू खां पुछा कयो त छा हिन में हिकु चकर ॿियो वधाइजे, चवंदो न। जे नमाज़ जे अंदरि असीं ॿ रुकू कयूं था, छा हिकिड़ो रुकू जो इज़ाफ़ो थी सघे थो? न। या सुबहान रब्बियल आला या सुबहान रब्बियल अज़ीम इन जुमलनि में छा अॻियां पोयां को वाधारो? त हर मुसलमान आम खां आम फ़हम जो मालिक उहो बि चवंदा कंहिं बि शइ में वाधारे जो अलो कोन्हे को। पर इंतिहाई वॾी ॾुख जी ॻाल्हि आहे, बेसमझी जी ॻाल्हि आहे, इहे साॻियूं ॻाल्हियूं सम्झण वारो ॼाणण वारो ॿिए पासे उहो साॻियो मुसलमान जॾहिं रमज़ान अचे थो त इहे जुमिला बतौर नियत जे रोज़े खां अॻु में चवणु लाज़िम सम्झे थो उहा बेसौम गदिन नवैतु मिन शहर रमज़ान। जेके कलिमात नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खां किथां साबित कोन्हनि, न पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम यानी असहाब खां साबित आहिनि,
न असाब खां बाद में ताबईन, न तबा ताबईन, न सलफ़ सालिहीन, न इन इमामनि खां, बल्कि उम्मत जे कंहिं बि असलाम या कंहिंखां बि इहे कलिमात साबित कोन्हनि। त ईअं चई सघिजे थो त इन कलिमात जो अलाह जे दीन सां को बि तालुक़ कोन्हे। जेकर पोइ बि को माण्हू चवे थो त उनखे अलाह जी ज़ात खां रिजनि घुरिजे, छो त दीन में जेका शइ नाहे उनखे दीन में शामिल करणु इहो ई वॾो गुनाह आहे। हदीस किताब सही मुस्लिम में, किताबुल जुमा में, बाबु तख़फ़ीफ़ सलात वल ख़ुतबा में ऐं ॿियनि जॻहनि ते बि हदीस मुबारक मौजूदु आहे। पाण करीम इस्लाम ने फरमाया कुल्लु बिदअतिन ज़लाला, दीन में हर नई शइ गुमराही आहे, और कुल्लु ज़लालतिन फिन्नार, ऐं इहा हर नई शइ इंसान चाहे केॾी बि सुठी नीयत सां करे, पर इहा नई शइ दीन में जेका इजाद करे थो, इहा शइ हुनखे जहन्नम में वठी वेंदी। त अल्लाह पाक असां सभिनी खे अमान में रखे। त इन शइ जुमिले जो दीन सां को बि तालुक़ कोन्हे। हर मुसलमान खे खपे दीन खे दीन रहण दे। दीन ख़ालिस अल्लाह ताला जे तरफ़ां आहे। जॾहिं ॿियनि शयुनि में सी मिलावट खे हराम सम्झूं था, उहे साॻा मुसलमान दीन में मिलावट छो था कनि, जॾहिं त हीअ त ख़ालिस मुक़दस से अल्लाह ताला जे तरफ़ां मुनज़ल मिनल आहे। त इन कलिमात जी दीन में का हैसियत कोन्हे। असांखे, मूंखे, तव्हांखे, मिड़नी खे खपे हिन कलिमात खां एहतियात कयूं ऐं असां हर मुसलमान खे सम्झाइण जी कोशिशि कयूं अल्लाह जे माना इहे कलिमात चई करे दीन में नई ईजाद न कर। अल्लाह पाक असांखे अमल जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। सब्सक्राइब करियो ऐं बेल आइकन ते क्लिक करियो त जीअं असांजी हर नई वीडियो जो नोटिफिकेशन मिले।